हिन वीडियो जे अंदरि पाण इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त ही जेके नीरियूं लकीरूं आहिनि छा इहे एक्सिस ऑफ सिमेट्री आहिनि। एक्सिस ऑफ सिमेट्री मां इहा मुराद आहे त उहो महवर या उहा जाइ जिथां तस्वीर पंहिंजे अध जो अक्स ज़ाहिर करे। सो जेकॾहिं हिन तस्वीर खे मां ॾिसां त ही जेका ब्लू या नीरी लकीर आहे छा इहा अक्स ज़ाहिर करे थी पंहिंजो हेठि। जेकॾहिं पाण हिन लकीर खे आइनो सम्झूं ऐं ही जेको आहे अक्स सम्झूं, अक्स याने रिफ्लेक्शन मथी शइ जो यानी हिन जो, त पोइ इहो कीअं ठहे हा। जेकॾहिं हिन जी पॉइंट जो मां रिफ्लेक्शन ॾिसां त उहो हिन जॻह ते अचे हा। सो जेकॾहिं पाण तस्वीर जे पहिरें पॉइंट खे ॾिसूं त उहो तस्वीर खां ॿाहिरि आहे। इन जो मतिलबु त ही जेको अक्स आहे उहो सही नथो ठहे पियो। ही अक्स सही नथो ठहे, इन जो मतिलबु त ही जेकी ब्लू या नीरी लाइन आहे इहा एक्सिस ऑफ सिमेट्री न आहे। पर फर्ज़ कयो पाण वरी बि ठाहिण जी कोशिशि कयूं था, जेकॾहिं अक्स ठहे त कीअं ठहे हा। सो ही पॉइंट कहिड़ी जॻह ते अचे हा। ही पॉइंट जेतिरो मथे आहे हिन लाइन खां ओतिरो ई हेठि बि हुजे हा, यानी इहो कंहिं हिन जॻह ते मौजूदु हुजे हा। हिन खे मां थोरो सही ठाहियां सिधो करे। सो इहो पॉइंट जेतिरो मथे हुजे हा ओतिरो ई डिस्टेंस वरी पोइ हिते बि हुजे हा, यानी हुनजो अक्स बि ओतिरो ई पोइ हिते ठहंदो आहे। सो इहो कंहिं हिन जॻह ते मौजूदु हुजे हा। ऐं जेकॾहिं पाण ॿिए पॉइंट जी ॻाल्हि कयूं, यानी हिन पॉइंट जी हिन जी, सो ही पॉइंट कहिड़ी जॻह ते ठहे हा, हिन खे बि असां खणी ईंदासीं सिधो ऐं हिन जो अक्स जेको आहे उहो हिन पासे खां कंहिं हिन जॻह ते ठहे हा। ऐं अहिड़े तरीक़े सां अगरि हिन पॉइंट खे वठूं त हिन जो अक्स कंहिं हिन जॻह ते ठहे हा। हिन जो मतिलबु इहो थियो त ही जेका नीरी लाइन आहे उहा अक्स सही नथी पई ठाहे। ऐं जेकॾहिं असां हिन सॼनि पॉइंट्स खे जोड़ कयूं त असांखे ख़बर पवंदी त असांजो अक्स कुझु हीअं ठहणु घुरिजे हा, पर उहो ईअं नथो ठहे। इन जो मतिलबु इहो थियो त ही जेकी नीरी लकीर आहे इहा एक्सिस ऑफ सिमेट्री न आहे, या इहा उहा लाइन न आहे जेका तस्वीर जो अक्स सही तरीक़े सां ज़ाहिर करे। इन खां पोइ जेकॾहिं पाण हिन शिकिल ॾे ॾिसूं त हिन शिकिल में जेकी नीरी लकीर आहे, फ़र्ज़ु कयूं त इहो आईनो आहे, त इहो आईनो बिल्कुलु सही नमूने सां अक्स खे ज़ाहिर करे थो, बिल्कुलु सही नमूने सां रिफ्लेक्शन ॾे थो। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां चवां त ही समुंड आहे या तलाउ आहे, त मथे बि तलाउ ई हुजे हा। सो इन जो मतिलबु इहो थियो त हे एग्ज़ैक्टली या सफ़ा सही नमूने सां इन खे ज़ाहिर करे थी। इन जा जेकॾहिं पाण पॉइंट्स ॾिसूं त ही पॉइंट जेतिरो मथे आहे आईने खां या हिन लकीर खां ओतिरो ई वरी हेठि बि आहे। सो इन जी रिफ्लेक्शन बिल्कुलु पंहिंजी जॻह ते सही आहे। सो इन खां पोइ हिन पॉइंट खे जेकॾहिं ॾिसूं त ही पॉइंट बि जेतिरो मथे आहे ओतिरो हेठि बि आहे। सो हिन जी रिफ्लेक्शन बि सही आहे। ऐं उन खां बाद में हिन पॉइंट जी इन जो मतिलबु त सॼनि पॉइंट्स जी रिफ्लेक्शन सही आहे, यानी ही लकीर एक्सिस ऑफ सिमेट्री आहे।